सुबह जो आया हूँ असां वॉक करण फुलबाग में। ये फुलबाग के ताला लगा पिया आहिनि। ही जेके पंहिंजा माण्हू अथनि ही अंदरों ॿियो गेट आहे कोड़ो माण्हुनि खे अंदरि कनि था। हाणे शहर जो वाहिद पार्क आहे, शेरपुर सिटीअ जो क़दीमी ऐं वाहिद पार्क आहे। हुनजी हालत ॾिसो था। ही म्यूनसिपल कमेटी वारनि जी कारकर्दगी आहे। अंदरि म्यूनसिपल जी ऑफिस आहे साम्हूं, हे तव्हांखे ॾेखारियूं ज़ूम करे। हीअ म्यूनसिपल का हुनजे जेको ऑफिस जो एंट्रेंस आहे गेट आहे जेको उनजी हालत हीअ आहे। हाणे हितां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त सॼे शहर जी हालत कहिड़ी हूंदी। हे जेकी करोड़े रुपया बजट आहे ऐं म्यूनसिपल जी जेका असांजी सिंध जी वॾे में वॾी म्यूनसिपल कमेटी आहे, इन जे करे जो घणे में घणी माली प्रॉपर्टी आहे असांजी म्यूनसिपल कमेटी शेरपुर की। सिविल ताईं अर्बन जी स्कीम तो तव्हांखे नाले जो मां ॾियां, इहो जेको वॾो नालो अथव न, इहा अर्बन जी स्कीम अथव सर। सही। मुंहिंजो पाड़ो आहे अल्ताफ कॉलोनी, उते अध में कमु छॾे विया आहे। करोड़नि जी स्कीम न आहे बाबा साईं, घणे जी आहे? अर्बन जी स्कीम आहे। उते अध में खॾा खोटे छॾे विया आहिनि। ख़ुदा जो कहर पवंदो, रब जो हुनखे कहर पवंदो। अब ही काएं में खोलींदा आहियो फुलबाग? काएं में खोलींदा आहियो? नमाज़ पढ़ी ये बंदि छो कंदा आहियो राति जो? सिक्योरिटी गार्ड कोन्हे छा अंदरि? सिक्योरिटी कोन्हे, चौकीदार कोन्हे फुलबाग में को बि? न आहे, मुक़ररु ई कोन्हे। 10 बजे हलियो वेंदो आहे? हा चए थो त भाऊ चौकीदार जेको आहे 10 बजे राति जो हलियो वेंदो आहे। हाणे चौकीदार जो कमु आहे राति जो चौकीदारी ॾियणु। ही मनपसंद माण्हू जेके विहारिया अथऊं। 10 बजे राति जो फुलबाग जो चौकीदार हलियो थो वञे, हा न साईं? 10 बजे चौकीदार हलियो थो वञे राति जो। ड्यूटी जो टाइम राति जो चौकीदार कोन्हे। ही साईं काइमरी छा जो शहर आहे, MN अदी नफ़ीसा शाह जो शहर आहे। वॾे में वॾो फुलबाग आहे, माना वॾो तारीख़ी शेकड़ो बाग आहे। उते माण्हू वॉक करण ईंदा आहिनि, सुबुह जो पंहिंजो एक्सरसाइज करण ईंदा आहिनि। पर उते चौकीदार राति जो कोन्हे को बि, जंहिंजे करे चोरियूं थी वञनि। हौज़ हूंदो हिते जितां जानवर पाणी पीअंदा हुया सॼे शहर जा। ही वाहिद शेरपुर शहर जो सरकारी हौज़ हुयो, जितां शहर जा हाणे ॾिसो था हीट स्ट्रोक आहे। असांजा समाजी अॻुवान जेके आहिनि उहे माण्हुनि जे लाइ त शरबत जूं कैंपूं ऐं पाणी हणनि था, पर हिते वाहिद जानवरनि जो जेको हुयो हौज़ उहो बि हिननि TMO जेको आहे ज़ुल्फ़कार भुट्टे ठाराए छॾियो आहे। हिते नलको लॻल हूंदो उहो बि पटराए छॾियो अथई। ही इंसान आहिनि साईं। ये फुलबाग जी फुटपाथ आहे, हेॾो ही सिटी अस्पताल आहे। सॼो ॾींहुं हिन रोड ते रश हूंदी आहे तमामु घणी, ऐं माण्हुनि जो ही पंध गुज़र जो ही फुटपाथ जो रस्तो आहे। हिनजी हालत ॾिसो। ही म्यूनसिपल कमेटी जी ऑफिस आहे फुलबाग, उते लॻोलॻ TMO बि वेहे थो, CMO बि वेहे थो। जे चवनि था असां हिननि जेके निशानदेही करे ॾेखारियूं, जीअं कुंडूं पासा जीअं पाड़ा हूंदा आहिनि, नंढा नंढा पाड़ा हूंदा आहिनि जी। हाणे हे को नज़रअंदाज थियल मसइलो त कोन्हे। हाणे हे लॻो पियो आहे बैनर बि त इंसानियत जी ख़िदमत करणु असांजो अज़म। इंसान दोस्त ऐं कारोबारी शख़्स असदुल्ला शेख खे चीफ ऑर्गेनाइज़र ससु आहे। असदुल्ला शेख चङो माण्हू आहे, हू भलो कमु कंदो आहे, पर हाणे हीअ हालत ॾिसो न। ही जेके असांजे ही शहर जी हालत आहे, मुख्य फुलबाग आहे, ही वोट था वठनि असांखां ॿीहर आया आहिनि। हिते ग़ुलाम हुसैन मुग़ल बीठो आहे, पीपल्स पार्टीअ जो वार्ड 15 आहे। हिते ग़ुलाम हुसैन मुग़ल बीठो आहे, हिन पासे ॾांहुं वार्ड 16 थो लॻेसि। हे ॾिसो ही अस्पताल आहे। हाणे हिते माण्हू सिहत मर्कज़ आहे जितां शिफ़ा वठण ईंदा आहिनि, उन साम्हूं जी हीअ हालत आहे। हे ॾेखारींदा रहूं न तव्हांखे। हिते लाली फुरकान शेखारनि हया रमज़ान में भला कम कयाऊं जॾहिं। हे ॾिसो ही फुलबाग जो ॾेख आहे साईं। अंदरि बि का शइ कोन अथव, अहिड़ी छबर आहे, रुगो पाणी ॾिनो अथऊं। बाक़ी करोड़े रुपया आहे गुलनि जा, ॿिया जेकी बजट ईंदी आहे झूलनि जी, ॿारनि जी रांदि करण जी, रांदि खेलण लाइ जेके झूला लॻल आहिनि। ही पाणीअ जी टंकी आहे, वाटर प्लांट।
जंहिंमें प्योर ऐं ड्रिंकिंग वाटर पर ही थधो कोन्हे। हेॾी गर्मीअ में माना वाटर प्लांट बंदि लॻो पियो आहे, सिर्फ़ु टांकी आहे हिनजी उहा हले थी। बाक़ी पब्लिक हेल्थ वारनि जेको प्लांट आहे उहो बंदि आहे। हाणे प्लांट हलंदो त पोइ हिन में वाटर थधो बि ईंदो। लिखियल आहे पब्लिक हेल्थ ड्रिंकिंग वाटर। हिन जी हालत ॾिसो न, हाणे प्योर ऐं ड्रिंकिंग वाटर वारी टांकी जी हालत ॾिसो। हाणे हिते को प्योर वाटर हूंदो हिन में? हिन जी तव्हां ॿाहिरों जी हालत अहिड़ी आहे, अंदरों ई छा हूंदी? हीअ न हलंदव, हीअ शहर सॼो असांजो लुटे खाई फुरे विया आहिनि। हीअ फुलबाग आहे न, ॾिसो तरक़ी याफ़्ता शहर खैरपुर। हे गेट आहे, हाणे चौकीदार बि कोन्हे। चौकीदार जो राति जो न हूंदो त शीखूं पटींदा न, हीरोनी पटींदा। हे हीरोइन पटियूं न, हे ॾिसो न, हे तरक़ी ॾिसो। हे दाख़िल थिया जॾहिं गेट खां त पहिरियों बल्ब बि बंदि आहे। हीअ स्ट्रीट लाइट, हीअ म्यूनसिपल कमेटी वारनि जी ऑफिस आहे साईं। हिते तंज़ीम वारा बि हिननि जा वेहंदा आहिनि, यूनियन वारा बि वेहंदा आहिनि। सॼो ॾींहुं हिते वॾो म्यूनसिपल कमेटी वारनि जो उहो हिन जाइ ते। हे सॼे पार्क में फुलबाग में हुल हंगामो लॻो पियो हूंदो आहे। अॻे हिते क़दीम लाइब्रेरी हुई कंहिं दौर में, जिते सॼे शहर जा माण्हू अची पढ़ंदा हुआ। उन लाइब्रेरी ड्राए ऐं हीअ म्यूनसिपल कमेटी ठाही अथऊं शहर अॻियां। म्यूनसिपल कमेटी जी प्रॉपर्टी आहे जाइ ते वरी, जिते रमज़ान शाह शॉपिंग सेंटर था ॾिसो, हिते म्यूनसिपल कमेटी जी ऑफिस हुई। उन जी जाइ ते रमज़ान शाह शॉपिंग सेंटर ठाहे उहे दुकान वरी पंहिंजनि मनपसंदि माण्हुनि खे ॾिना अथऊं। हिकु बि दुकान जो उतां किरायो न मिलंदो अथनि, टैक्स न आहे। हिकु बि ॾिसो तव्हां जेका इहे फुलबाग में लाइट लॻल आहे, उन जो हाल ॾिसो था। हे फुलबाग जी साईं जेका मेन दीवार आहे, हीअ करोड़ें रुपया बजट आहे फुलबाग जी। हिकिड़ो वाहिद पार्क आहे शहर जो, इन खां अलावा ॿियो पार्क सिटीअ में न आहे। उनजी हालत हे ॾिसो, लाइटूं लॻनि खपनि आहे हिते। हीअ लाइटिन जी जाइ आहे, पिलर, हे सभु पैसा खाई विया अथव। ऐं म्यूनसिपल वारा मिड़े जुगाड़ करे, हीअ ॾिसो न, का हिकिड़ी लाइट बि न आहे सही। हे काॾे आहे पैसा, केरु थो खाए? हितां जो वोट वठणु अचे थो हिन वार्ड वारनि खां ग़ुलाम हुसैन मुग़ल, पीपल्स पार्टी सिटी खैरपुर जो जनरल सेक्रेटरी आहे। हाणे पीपल्स पार्टी आहे जनरल सेक्रेटरी, हितां जो वार्ड आहे जितां तूं वोट वठण थो अचे ॿीहर। हे ॾिस पंहिंजे वार्ड जो हितां जो वाहिद पार्क आहे, उनजी हालत ॾिस। पोइ हिन बुनियाद ते वोट ॾींदव तव्हां ग़ुलाम हुसैन मुग़ल खे? हीअ असांजी प्योर एंड वाटर ड्रिंकिंग जेका टैंक लॻल आहे, हे उनजी हालत ॾिसो। हाणे हे प्योर वाटर ड्रिंक आहे, हिते पेशाब था कनि। हे ॾेखारियांव न, हे निशान ॾिसंदव न तव्हां, हे ॾिसो, हिते गिलादतूं था कनि, पेशाब था कनि। हाणे हिते पाणी पीअण जी जाइ आहे, हे वरी गुलनि वारा टोकरियूं था विसरी वञनि। इहो ड्रिंकिंग वाटर आहे प्योर हिननि जो, जिते पेशाब था कनि। इहो पाणी था पीआरनि हिते शहरनि खे। हे ॾिसो न हिनजी हालत। हाणे हे फुलबाग आहे, हे ख़ूबसूरत बाग आहे साईं। हे ॾिसो हालत, हे पेशाब करे हिते, हो ॾिसो गिलादतूं पयूं। हे ॾिसो, हीअ असां ज़ूम करे ॾेखारियूं था तव्हांखे, गिलादतूं पयूं हिते। हे जो हीअ फुलबाग आहे साईं। साफ़ आहे, प्रेस क्लब खैरपुर जो नायब सदर बि आहे साईं। फुलबाग जी उजड़ियल हालत था ॾिसूं असां, ॾाढो अफ़सोस थो थिए असांखे। सफ़ाई बि कोन्हे हिते। थोरो ॻाल्हायो 2 मिंट अची असां सां, तव्हांखे डिस्टर्ब कयो अथई सुबुह सां। तव्हां हालत केतिरे ढिघे अरसे खां फुलबाग जी सूरत हाल जेका आहे इहा ख़राबु आहे। हिते सफ़ाई वारो सिस्टम आहे जेको नाकारा बणियल आहे। हिन बाग में जेको बि माण्हू को अचनि था, वेहनि था, खाइनि पीअनि था, उहो कचिरो फिटी करे था वञनि, त उहो बि काफ़ी ॾींहंनि पेशाब था ताईं कनि, पियो उहो आहे। पेशाब था करे ऐं जेको आहे हिते को बाथरूम गिलादतूं वग़ैरह जी बि का सहूलियत न आहे, तंहिंजे करे माण्हू हिते ई किथे भित जे वट में वेही जेको आहे सो हाजत पूरी कनि था। ऐं गंदगी जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं हिते इज़ाफ़ो थी रहियो आहे। केतिरा भेरा जेको आहे शहरनि हितां जी इंतिज़ामिया खे हिन सूरत हाल खां आगाह कयो आहे, पर इंतिज़ामिया मुसलसल लापरवाही मुज़ाहिरो करे रही आहे। साईं वॾी महिरबानी। राति जो चौकीदार बि कोन अथव हिते मियां साईं। हा साईं, चवनि था 10 बजे हलियो वेंदो आहे।
ये असांजा सीनियर सहाफ़ी हुया मियाँ गुलाम हुसैन फ़ातेह मीरानी साहब। सीनियर असां सहाफ़त जी शुरूआत भी मियाँ साहब वटां कई आहे। हालत ॾिसो फुलबाग जी। हीअ साईं हिननि जी जेका यूनियन आहे, हीअ यूनियन जी ऑफिस अथनि। TMO ऐं CMO हिन ऑफिस में वेहंदा आहिनि ऐं हिन ऑफिस हीअ यूनियन जी ऑफिस अथनि, जिते यूनियन जा चङा मुड़ुस वेहंदा आहिनि। हे ॾिसो न यूनियन वारनि जी चङनि ऑफिस मुड़ुसनि जा कम ॾिसो। हे जेका टांकी पई आहे पाणीअ जी, उते ई कचिरो पियो आहे। टांकी बि रुगो नाकारा बणियल पई आहे, रुगो ईअं कमु कुझु बि कोन्हे हिन जो। हे सिर्फ़ु पैसा खाइण हिननि जो कमु आहे, ॿियो कुझु हिननि जो कमु कोन अथव। हे रुगो बजट ताड़ियूं वेठा आहिनि त अचे ऐं हड़प कयूं। दोस्तों ये फुलबाग विज़िट करायोसीं तव्हांखे अॼु सुबुह जो TMO ऐं म्यूनसिपल कमेटी वारनि जी। आम आवाम जे लाइ जेके पार्क में अचनि था हुनजी बि हालत ॾिसो हे घिटीअ जी। हाणे शहर था साफ़ कनि, पंहिंजी सफ़ाई नथा रखी सघनि। हितां गुज़री गिलादतनि मां पोइ वञी हे जेको आहे सो हे इंसान कीअं था लॻनि तव्हांखे? मूंखे त इंसान लॻनि ई कोन था। हे इंसाननि जे लिबास में जानवरनि जेके सफ़ाई नथा रखी सघनि, उहे इंसान कीअं थिया? उहो इंसान थींदो ई न। इंसान आहे पंहिंजे किरदार सां। हिननि जो किरदारु इहो आहे जेको तव्हां ॾिसो था। हे ॾिसो न।